रोकण लगी ಈ ನಂಡುಡೈ ಹಿಮಾರ ಜಟ್ಕಾಲ ಚಂದಿನ್ ಯಾಮೀನ್ ವಲದ ಜನರ ಚಾಂದಿ ಬಡ सही है ನೇ ಬಾರೆ ಮುಖ छोड़ो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु वस्समीउल बसीर सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्ल कज़ालिक अला जमील अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ान गिरामी मुझा बुजुर्ग भाइरो टाइम तमाम घणो थी चुको आ ताके लख आफरीन आ जो पो भी कुरान शरीफ जी मोहब्बत में वेठा हो। अल्लाह ताला ताजे वेण के ताजे बुधण के ताजी हाज़री के पांजी बारगाह में मंजूर ए मकबूल फरमाए। अल्लाह ताला ता सजी जमात के पांजी रहमत पांजी बरकत से नवाजे ताजी इज्जतुन में ताजे सेहतुन में ताजे बच्चन बारन में अल्लाह ताला बरकतों ए रहमतों नाज़िल फरमाए। अजीजो मां भी लंबो चौड़ो वाइज़ न कंदुम जो ताके घणी तकलीफ दिया मां भी थकला ताके भी मानी भी खाइणी आ आराम भी करणो आ। मां मुख्तसरन बचार गालियों अर्ज करे दुआ खैर गुरदुस।
दुआ कयो त अल्लाह ताला असां तव्हांखे दीन जी समझ नसीब फरमाए। अज़ीज़ो नबी साईं जन फरमायो त जंहिंखे ॿियो वाइज़ समझ में न अचे उहो मौत ॾे निहारे, ॾिसे त मौत कीअं थो माण्हू मारे। कल जेको हमरा तव्हांजे साम्हूं कचहरियूं करे रहियो हो, ॻाल्हाए रहियो हो, खाई रहियो हो, पी रहियो हो, अॼु कीअं हुनजी खाधी ॿधी पई आहे। कल जेको हमरा तव्हां वेठड़ो अॼु कीअं लाश जी सूरत में खतरे ते पियो आहे। कल कीअं घुमी रहियो अॼु वीचारो जनाज़े जी सूरत में खतरे ते पियो आहे। कल जंहिंमें साह अॼु कीअं बग़ैर साह जे सुकी वियो आहे। कल कीअं ॻाढ़ो हो, कीअं रत वेट में मुंह मां जिस्म मां अॼु कीअं हेॾो थी वियो आहे। कल कीअं हशाश पशाश घुमंदो हो, अॼु कीअं खतरे ते वात ते कपां पई आहे, नक में कपां पई आहे, अखियुनि ते कपां रखी पई आहे। ओ यारो हज़ूर फरमायो जंहिंखे ॿियो वाइज़ समझ में न अचे उहो मौत ॾे निहारे त मौत कीअं थो माण्हूअ खे मारे, कीअं थो माण्हूअ खे जनाज़े जी सूरत में बणाए। जेको कल हाँ बंगलनि जायुनि में वेठो हो, कारनि ते घुमण वारो अॼु कीअं हिन जे खतरे खे जनाज़े खे कब्रस्तान खयो पियो वञे। अॼु कीअं हिन खे कबर में सोड़ीअ सामीअ में लाथो थो वञे। ओ यारो चांडियो साहब कॾहिं वञी इहो बि नज़ारो ॾिसंदा कयो त कीअं था मुर्दे खे कबर में लाहिनि। यार जंहिं कबर जी विकराए 2 फुटनि खां अढाई आहे, हाँ जंहिंजी देग शिके जेके कद जे हिसाब सां 5.5 फुट आहे। ओ यारो जेको बंगलनि ऐं कारनि ते सफ़र करण वारो, जेको हाँ आराम ऐं नरम गदन ते सुम्हण वारो, उनखे कीअं ज़मीन ते सुम्हारियो थो वञे, कीअं हुनजे मथां तख्तादा रखिया वञनि, कीअं यारो हुनजे मथां मण मिटनि जा रखिया था वञनि। ओ यारो इहा थोरो फिक्र ऐं सोच पाण में पैदा कयो। इहो वक़्तु सभिनी ते नबी साईं फरमायो अचणो आहे। हाँ इहा सोच पाण में पैदा कयो त मौत कीअं थो माण्हूअ खे मारे, कीअं थो माण्हूअ जो रूह परवाज़ थी वञे, कीअं माण्हू जनाज़े जी सूरत में थो थी वञे, कीअं कबर जे हवाले कयो थो वञे। तॾहिं अल्लाह फरमायो सुम्म सबील यस्सर सुम्म अमातहु फअकबर। अल्लाह फरमाया मांजी मेहरबानी जो मां आसानी करे अम्मा जे पेट मों तोखे कढियो मां, सुम्म अमातहु फअकबर, ऐं तोखे कबर जी पेट जो मेहमान बणाइणो आहे। तोखे कबर जी पेट जो अमानत कयो त मां, तोखे कबर जी तैयारी करणी आहे, तोखे पैदाई कबर लाइ कयो त मां। अल्लाहुकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तालमून सुम्म कल्ला सौफ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवन्नल जहीम सुम्म लतरवन्नल यकीन
सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम। ओ चांडियो साहब खुदा जो वास्तो दो मौत ॾे नज़र कयो। ॾिसो त इहो मौत कीअं थो भाइरनि खां जुदा करे। ॾिसो त इहो मौत कीअं ॿिए मां थो जुदा करे। ॾिसो त इहो मौत कीअं ज़ाल ऐं बचनि ऐं ॿारनि खां थो जुदा करे। ॾिसो त इहो कीअं मौत बंगलनि मां कढी वञी क़बर जे हवाले थो करे। ॾिसो इहो मौत कीअं कारने पेजारनि खां कढी हाँ हाँ सोड़ी सामीअ जे हवाले थो करे। ओ यारो थोड़ो पाण में इहो फिक्र पैदा कयो या सोच पैदा कयो। मेहरबानी करे पाण संभालियो। मौत तव्हांखे न छॾींदो। चांडियो साहब हाणे बि मां रस्ते में एक्सीडेंट ॾिसी आयो आहियां। वॾी VIP अक्वा गाॾी वॾे हाँ हाँ टालर में अची लगी आ। आमने सामने धक्को लगी हो। बुधाइन पिया चई ब मानू सफा मरखील थी आहिनि। हाँ हाँ ओ यारो इहा तो जिंदगी ए झूठे जो जान वारो वारी लगी पई आ। कुल्लु मन अलैया वाद वयबका वजू रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान। खुदा जो वास्तो दो चांडियो साहब सोचो मौत लाइ क़बर जे लाइ फिक्र कयो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो हीअ दुनियादारी हे बंगला हे कारियूं हे पेजोरा हे ज़मीन हिते पयूं थुका खाईंदी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो हे बच्चा हे ॿार एसि ताईं साथ ॾींदा जेसि ताईं सिसीअ में साह। मरण खां बाद में सभु वारो वारो कंदा। अबू अम्मा बि वारो वारो। अम्मा मिठी अखियुनि मां पाणी धारींदी पर चवंदी मुंहिंजे बच्चे खे खणो। अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो। अबो वेचारो रोईंदो त सयूं बेहोशीअ जा दौरा थींदुसि पर चवंदो अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो। ज़ाल वेचारी बेवा त थींदी रोईंदी त सयूं पर चवंदी मुंहिंजे मुड़ुस खे अल्लाह जे हवाले कयो क़बर जे हवाले कयो। ओ यारो बच्चा ॿार रोईंदा त सयूं चवंदा असां यतीम थी विया असांजे अबे खे पर खणो अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो। सभु सिर्फ़ इहे लफ़्ज़ चवंदा वारो कयो देर न कयो। मतां जनाज़ो सुजी वञे मतां फाटी पवे मतां बदबू थिए मतां गिला थी पवञे। सभिनि जा लफ़्ज़ इहा हूंदा त अल्लाह जी शइ अल्लाह जे हवाले कयो। ओ यारो सभु चवंदा क़ालू लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ओ मुंहिंजा अज़ीज़ो अबो या मां या बच्चा या ॿार या दोस्त या अहबाब क़बर में गॾु न ईंदा कोई न ईंदो। वमयल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहात। अञा वॾे आवाज़ अञा ईमानी जज़्बे सां। ओ चांडियो साहब मां मिंथ करण आयो आहियां मां मेड़ करण आयो आहियां।
मामड़ ने भेनन खे लाउड स्पीकर जे जरिए मोदबाना गुजारिश करना ओ मणियूं वारो वारो लगी पई हज़रत इज़राइल जी देरी न थी दे अमणियूं भेनरियूं भी मरन थियूं असांजा नौजवान भाइर भी मरन था पोड़ा भी मरन था हाणे मां वियुमि सांगड़ जे पासे ॾे मांखे ॿुधायो चई हिक घर जा ओ साईं 10 भाती चिंगीअ ते चढ़िया वञनि पिया शादीअ जे प्रोग्राम में ठही संभरी सिंगार जी ख़ुशी कंदा वञनि पिया अचानक बस वॾी स्पीड में अची वई ठा करे चिंगीअ सां लगी सभिनी माण्हुनि खे चिथाड़े वई चवनि पिया जेसीं 10 जो 10 माण्हू थॾे तई मरी विया घर खे ई तालो अची वियो खुदा जा बानो सोचो मांखे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो हिक घर जा 9 भाती रात जो टीवी ॾिसी ॾिसी पोस में हेॾो गैस जो चुल्हो हले पियो जनवरी जो महीनो सी दरियूं दरवाजा बंदि कयो सुम्ही पिया टीवी ॾिसदे ॾिसदे टीवी भी हले पई चुल्हो भी हले पियो सभिनी खे आराम सां आस्ते आस्ते निंड ईंदी वई वारे वारे सां सभु सुम्हंदा विया 1 बजे गैस बंद थी सरकार जे तरफ खां गैस बंद थी वई इन्हनि को चुल्हो बंद करण विसरी ओ यारो 5 वगे वरी गैस मोटदी जीअं जो गैस आई तो सजे कमरे के वराए वही जेके भी घर में मौजूद जेके भी कमरे में 9 जो 9 मौजूद नंढा बार भी जिनमें ज़ेफा भी हूं जिनमें नौजवान भी ओ यारो वीडियो भरियो पियो फेसबुक ते ॾिसी सघो था गैस अची वरायो अल्लाह जी ज़ात जो कसम 9 जो 9 उते जो उते नंढा वॾा हाँ जवान सभिनी जा वात खुली आहिनि हथ फिरी आहिनि उज़वा टेड़ा लॻा पिया आहिनि सुबुह जो सुबुह उते जा उते मरी था वञनि खुदा जा बानो छाते मस्ती कई अथव छाते आकड़ कई अथव छाते वॾाई कई मां अगले दफ़े भी तव्हांखे इहो अर्ज़ कयो यार महिरबानी करे नेक थियो निमाज़ी थियो कुरान जा आशिक़ थियो अल्लाह जे मस्जिदनि खे आबाद कयो ओ यारो अल्लाह जे सॾ ते डोड़ंदा जो तव्हां मर्द हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह ऐं मामड़ ने भेनर ने न्याणियुनि खे मोदबाना गुज़ारिश तो क्या ओ मणियूं ओ मुंहिंजूं भेनरियूं तव्हां भी नमाज़ पढ़ो तव्हांखे भी मरणो तव्हांजे लाइ भी क़ब्र इंतज़ार में तव्हांखे भी दुनिया जो जान छॾणो तंहिंजे करे तव्हां भी पाण संभालियो मां तव्हां भाइरनि खे भी अर्ज़ थो कयां ओ भाइरो तव्हां भी नमाज़ां पढ़ो पंहिंजनि घर भातियुनि खे भी नमाज़ां पढ़ायो नेक थियो राज़ी कयो अल्लाह खे कुरान मजीद सां यारी रखो हाँ हाँ पाण के टच मोबाइल जे गलत इस्तेमाल को बचायो पाण के इंटरनेट जे गलत इस्तेमाल को बचायो पाण के रागन का फिल्मन का ड्रामन साधन का बचायो ओ यारो अल्लाह जो वास्तो तो संभालो एक दफो जिंदगी मिली दवा वरी न मिलदा केड़ा मुआ मोटियान जो यारो ता मोट दो अफासिब तुम अन्नमा खलकनाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फताल अल्लाहुल मलिकुल हक ला इलाहा इल्ला हुवा रब्बुल अर्शिल करीम वमन यदउ मअल्लाह इलाहन आखर ला बुरहान लहु फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून
वक़ुर रब्बि इग़फ़िर वरहम वक़ुर रब्बि इग़फ़िर वरहम वक़ुर रब्बि इग़फ़िर वरहम वक़ुर रब्बि इग़फ़िर वरहम वअन्त ख़ैरुर राहिमीन। मेहमान थी आया हूं दुनिया में। खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफूर। और चांदे साहब हलाला लगी पया कल हो टियों ॾियारो हो असांखे भी हलणो आ असांखे भी मरणो आ। मरण खां पहिरीं पाण संभालियो मरण खां पहिरीं पंहिंजे रब खे राज़ी कयो मरण खां पहिरीं पंहिंजे अल्लाह खे परचायो। सदैव तो अल्लाह नीबू इला रब्बिकुम व अस्लिमू सदैव तो अल्लाह ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। टाइम तो यार मोटी जो अल्लाह जे दर ते ठा क्यों पंहिंजे रब से मामड़े ने भेनरनि की भी गुजारिश तो कि आमड़ियों तव्हां भी मुसलन ते अचो तव्हां भी कुरान शरीफ जी तरफ़ अचो। अलाए छा थी वियो आहे नथो वणे दीन नथो वणे इस्लाम नथो वणे कुरान नथी वणे मस्जिद। अल्लाह जाॾे था वञूं दरुगी ऊंधे ऊंधे थी नज़र अचे जाॾे था वञूं खोड़ीअ खे ई घुमरी आहे। और जाने मां कहिड़ा तव्हांखे मुसलमाननि जा दर्द ॿुधायां कहिड़ा तव्हांखे दुख ॿुधायां। जाते था वञूं दां थी पवे त साईं राग ऐं साज़ तमामु आम थी पियो आहे न मौज़ूअ ते ॻाल्हायो। जाते था वञूं चवंदा साईं निमाज़ न आहे मस्जिदूं वेरान न मौज़ूअ ते ॻाल्हायो। जाते था वञूं चवंदा साईं ज़िना जो हिते मर्ज़ घणो आहे न मौज़ूअ ते ॻाल्हायो। जाते था वञूं चवंदा साईं व्याज जो मर्ज़ हिते घणो आहे न मौज़ूअ ते ॻाल्हायो। जाते था वञूं चवंदा रिश्वत ते ॻाल्हायो। जाते था वञूं चवंदा शराब ॾे चर्स ॾे आफ़ीम ॾे हीरोन ते ॻाल्हायो। जाते जो वञूं था चवंदा साईं अबे मां जे नाफ़रमाननि ते ॻाल्हायो माना हया अचनि अबे मां जो ख़्यालु करो। ओ नौजवानो अबे जो हया कयो ओ नौजवानो मां जो हया कयो। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। अजबे की मारूं थी ॾिनी वञनि अजमा के धक चंबा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे हयाव जहिड़ी ॻाल्हि आहे जिनजे पेशाब जे कतरनि मां तूं पैदा थियो आहे उन्हनि खे धक उन्हनि खे चंबा। खुदा जी ज़ात जो कसम आहे बे अमा जा पिटियल मां दुनिया में रुसवाए ख्वार ॾिठा अथमि पिनंदे ॾिठा अथमि ज़लील थींदे ॾिठा अथमि। और यारो असांजे पाड़े में हिकिड़े पंहिंजे पीउ खे एॾा धक हयां जो वीचारे जा दंद भञी वेंदे वीचारो रोईंदो बाबा मरहूम वधायो। बाबा के चइबो मिखा साहब हथ दखण अल्लाह मुंहिंजे बचड़े खे तबाह करे बर्बाद करे। मां पालियो मान मां तातो मान मां वॾो कयो मांस मां जवान कयो मांस मां पढ़ायो मांस मां नौकरी वठी ॾिनी मांस वरी शादी कराई मांस
हाने मां यो घर ही तुम्हारो इनजे हवाले कयो आ। पाण त कराची में रहंदो आ, 2 महीने 3 महीने बच्चे जी सिक लगदी आ त ईंदो आ, पर जिन भागी हद करे छड़ी ज़ाल जे चवण ते मांखे एॾा धक हयां तई जो मथो तो मुंहिंजो फाड़े विधे, पर दंद भी मुंहिंजा भञी वेंदा थी। साईं मां झोल खणी पिटियांसि तो अल्लाह इनखे तबाह करे, अल्लाह इनखे बर्बाद करे। और चंदो उन वक्त उनजो जेको दर्द हो यारो असीं ॾिसी हैरान पिया थियूं। अखियुनि मूं पाणी वहेसि, रत वहेसि वई मुंहं मां, दंद मां, वात मां। हे झोल खणी पिटे वियो मुंहिंजा अल्लाह, इहो घर भी नखो खसजा, या ज़ाल भी नखो खसजा, या नौकरी भी नखो खसजा। अहिड़ो ज़लील ऐं रुसवा ख्वार कजा जो दुनिया जा पुट इबरत हासिल करन को भी पीउ खे एॾा धक न हणे जेॾो अॼु न मूंखे पुट ई ज़ाया। ओ यारो बाबा खे चए पियो साईं मूंखां साहब तूं बि हथ खण। बाबा चए पियो यार थधो थी चए साईं कीअं थधो थिया, हेॾो मूंसां ज़ुल्म कयो अथई। ओ साईं थधे थियण जी जान बचाई ॾे, साईं मां वञा थो। ओ यारो रोईंदो रोईंदो पेरनो घारो, कपड़ा फाटड़ा प्यास, अखियुनि मूं पाणी वहेसि, वात मोरत मथे मोरत, रोईंदो रोईंदो हलियो वियो। अल्लाह जी ज़ात जो कसम आ, उहो ई माण्हू घर हलियो वियुसि, उहो ई माण्हू ज़ाल हली वियुसि, उहो ई माण्हू नौकरी हली वियुसि। हाणे दर दर जूं ठोकरूं थो खाईंदो हुते। 2-3 ॾियार अॻु में मूंसां मिलियो, मां चयोमांसि यार ॾे हाल अहवाल, सफ़ा हाल मेरा लॻा पिया, फ़क़ीरनि खां बि बदतर हो, मिस्किनी हालत मुंह मेरो लॻो पियो, जेको कोट नहीं पेंट नहीं शेंटन में खुशबू में गुजारींदो हो, भीड़नि जहिड़ा हाल लॻा पिया। मां चयो यार ॾे हाल अहवाल कीअं दोस्त गुज़रे। रोई करे चयो साईं इब्राहिम अबे जी बददुआ विड़ी वई, कुई वई, खपे वई, तबाह बर्बाद करे वई। हाणे त अबू मरी वियो आहे, क़ब्र ते वञा थो, रोई रोई दुआऊं थो घुरां, अल्लाह माफ़ियूं थो घुरां, पर रब माफ़ीअ जा दरवाज़ा ई बंदि करे छॾिया आहिनि। ज़ाल बि वई, घर भी वियो, नौकरी वई, हाणे दर दर जूं त ठोकरा खावां थो, पर कंहिं माण्हूअ जे साम्हूं मां पुॼा थो खावां, थुकां थो खावां, ज़लील रुसवा ख्वार लॻो पिया हो। साईं इब्राहिम वाइदनि में माण्हुनि खे चयो त अबे खे धक न हणनि, अबे खे न ईंदान, अबे जी बददुआ दुनिया में भी तबाह करनि त आख़िरत में भी हिननि जे लाइ तबाही ऐं बर्बादी आहे। ये अबे के मारा, वो अबे के मारा ॾियण वारा तबाह थी वेंदे दुनिया में भी आख़िरत में। अबे बेचारे के कुराड़े के धक, ज़ाल जे चवण ते ज़ाल चयसि तुंहिंजे पीउ जूं मुंह में ग़लति नज़रूं आहिनि। हाणे हो वीचारो कसम कुराड़ो खणे पियो, चए पियो साईं मुंहिंजी न्याणी आहे, मां पाण वठी ॾिनी त मां छो ग़लति नज़रूं विझंदुमि, मूंखे 7 क़ुर ॾियो, पुट मूंखां पुछा ई नथो करे, ईअं अची मूंखे धक हयां अथई। ज़ुल्म जी इंतहा लॻी पई, अमड़नि वीचारनि खे चंबा। अल्लाह हेॾो किसो थो अचे त अल्लाह वारो रस्ते सां वञे पियो, नज़र खे हिकिड़ो माण्हू डडरी रोड ते पियो, पुछा कंहिं वेझो थी त ॾे हाल अहवाल यार, हे तोसां छा थियो, तूं ईअं जाइज मखो आया, पोइ तोसां को हादसो थियो। रोई वेठो आहे, चयसि मां सही हुयमि सालिम, पर हिकु ॾियारे मां घर आयुमि, छा नज़र कयां त मुंहिंजी घरवारी रोई रही आहे। मां वेठो थियो मां पुछा कई मां छो थी रोई, जे तुंहिंजी मां मूंसां विड़ी आहे, मूंखे घटि वधि ॻाल्हाए ॾे, मां घर छॾी हूंदी वञा। चए साईं मूंखे एॾी कावड़ अची वई शैतानी, जो शइ जज़्बे में भरिजी वियुमि, अजी मां पोड़ीअ खे हमन तमन करे चंबो धक जो मां खयमि त मां पोड़ी वीचारी किरी पई, अखियुनि मां पाणी वही आयुसि, रोई करे चयो मुंहिंजा अल्लाह
ज़ाल जे चवांदे मूंखे धक पियो पे बोड़ीअ खे ये मूंखे एॾो धक लॻो आहे जो पासो मुंहिंजो सुॼी वियो आहे ओ मुंहिंजा अल्लाह हिनखे ज़लील कजा हिनखे ख़्वार कजा हिनखे तबाह बर्बाद कजा ओ चांडियो साहब अचे तो साईं अम्मा खां बददुआ निकिती अम्मा वेचारी धक लाइ चंबे साईं दुनिया जो जान छॾियो हली वई एॾो धक कुराड़े खे को लॻी वियो बहरहाल 2-3 ॾींहं गुज़रिया मुंहिंजे सॼे हथ में फुली निकिती ॾेखारियमि तबीबनि खे ॾेखारियमि डॉक्टरनि खे चयूं त तोखे कैंसर आहे मूंखे चयूं त तुंहिंजो हथु कॿिबो मां हथु कॿायमि वरी चयूं त अञा कैंसर न छॾियो आहे तुंहिंजी बांह टुटो कॿी वरी बांह कॿायमि टुट खां वरी चयूं त अञा कैंसर न छॾियो आहे कुल्हे खां बांह कढबी साईं सॼी बांह दवाई वरी इहा ई पूरी साॻी खॿे हथ में निकिती साॻी रीत खॿी बांह बि वई वरी इहा ई पूरी सॼे पेर में निकिती सॼी जंग बि वई वरी खॿे पेर में निकिती खॿी जंग बि वई हाणे दधी थी पियो आहे ज़ाल वई बच्चा विया मिट माइट छॾिया हाणे मां खाइण लाइ परेशान पीअण लाइ परेशान मौत खे ॻोल्हींदो तो अदा मौत बि नथो अचे ओ साईं हाणे मां तबाह बर्बाद लॻो पियो आहियां पेशाब ऐं पाखाने करण लाइ परेशान हिते मां पिनंदो आहियां मूंखे ॾींदा आहिनि जेके माण्हू बेज़ाब मज़दूरीअ ते हिकिड़ो नौजवान छोकिरो पीआरियो आहे जेको मूंखे पाणी बि पीआरींदो आहे मानी बि खाराईंदो आहे पर ओ साईं पाखाने पेशाब जे लाइ हो बि वेठो न ईंदो आहे हिते पियो मुटंदो आहे हिते पियो पाखानो कंदो आहे धक में ज़िंदगी गुज़ारींदो आहे ओ साईं तबाही ऐं बर्बादी वारी ज़िंदगी आहे ओ अल्लाह माण्हुनि खे दर ते वञी पैगाम पहुचाए त अम्मा जी बददुआ न वठनि जेकॾहिं ॿाखर अम्मा अल्लाह जी दरबार में ॾुखा कढी विधा त माण्हू वरी दुनिया में त तबाह थींदा पर क़बर क़यामत में बि अलाए छा शर थींदो अमड़नि वीचारनि खे मारां धक पीरनि पौड़नि वीचारनि खे धक ओ ज़ालिम हो छा थी वियो आहे तव्हांखे अबे सां तारा फोटारे तो ॻाल्हाए अम्मा मिठीअ सां कुरान तो फरमायो उफ़िम वला तन्हरुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा अल्लाह फरमायो उफ़ न कजो पर झिड़क बि न ॾिजो वक़ुल लहुमा क़ौलन करीमा जॾहिं बि अबे मां सां ॻाल्हायो त प्यार में ॻाल्हाइजो मोहबत में ॻाल्हाइजो कुर्ब में ॻाल्हाइजो अदब एतिराम में ॻाल्हाइजो ओ यारो जेकॾहिं अबे खे हीअं कावड़ में नबी साईं फरमायो तुंहिंजो ओलारे चंबो ओलारे त अल्लाह दुनिया आख़िरत में तबाह बर्बाद कंदो अबे खे जहिड़ी अखियूं पोयूं करे निहारे अल्लाह दुनिया आख़िरत में तबाह बर्बाद कंदो अबे खे जहिड़ी चंबो ओलारे दुनिया आख़िरत में अल्लाह तबाह बर्बाद कंदो यारो हदीस जा लफ़्ज़ तो ॿुधायां नबी साईं फरमायो जे अबे को कम कयो अम्मा मिठीअ खे लफ़्ज़ ॻाल्हाया ऐं सिर्फ़ हिन ॿियो कुझु ई न कयो शरीर हू करे हीअं निकितो हलियो वियो नबी साईं फरमायो सॼी ज़िंदगीअ जा हज सॼी ज़िंदगीअ जा उमरा सॼी ज़िंदगीअ नेकियूं सॼी ज़िंदगीअ जूं नमाज़ूं सॼी ज़िंदगीअ जूं ख़ैर ख़ैरातूं हिक ई धक में हूं सां अल्लाह तबाह बर्बाद करे थो छॾे एडी अबे अम्मा जी हैसियत आहे अबे कुछ कम चयो अम्मा ॿ लफ़्ज़ ॻाल्हाया ऐं हिन सिर्फ़ कुछ न चयो छड़ी हदीस शरीफ जा लफ़्ज़ तो ॿुधायो नबी साईं फरमायो छड़ी हीअं कावड़ जो ख्याल ॾेखारे करे हीअं निकितो वियो नबी साईं फरमायो सॼी ज़िंदगी जा अमल हिक ई धक में चट थी वियसि खुदा जे वास्ते पंहिंजो ईमान बचायो खुदा जे वास्ते पान संभालियो नबी साईं जन फरमायो अबे अम्मा के जेको नाराज तो करे मां मोहम्मद करीम उन जी शफाअत न कंदुसि मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाई हज़ूर ज़बे जी वॾी पारत करियो साईं जन फरमायो जेकॾहिं मुंहिंजो अबू अब्दुल्ला ज़िंदा हुजे हा मां मोहम्मद करीम अबे जूं जुतड़ियूं ठाहियां हा
मां मोहम्मद करीम अबे के जोड़ा दिया मां मोहम्मद करीम अबे जी खिदमत में गुजारिया मां अबे जे हुक्म में जिंदगी गुजारिया साईं फरमायो अबो मुझे अब्दुल्ला जीरो जा मां दी रात अबे जी खिदमत में बीठो ही बीठो जा अबो जड़ी हुक्म कंदो वञा मां हुक्म कंदो वञा ओ यारो नबी साईं ने भी फरमाया जेकॾहिं मुंहिंजी अम्मा आमना जी हुजे मां ॾींहुं राति अम्मा जी खिदमत में गुज़ारिया अम्मा खे ज़ोरा ॾिया अम्मा खे पाणी पीआरिया अम्मा खे मानड़ी पाण मां मोहम्मद करीम ठाहे खाराया अम्मा खे मां पाण मोहम्मद करीम ॾींहुं राति बिस्तरा विछाए ॾिया हंध रखी ॾिया खटा रखी ॾिया वारी मां मोहम्मद करीम अम्मा खे ॾेई ॾिया अम्मा खे तकलीफ़ न ॾिया ओ यार जाॾे साहब नबी साईं फरमायो जेकॾहिं मुंहिंजी अम्मा आमना जी हुजे मां मोहम्मद करीम नमाज़ में हुजा अम्मा मूंखे सॾु करे या मोहम्मद मां नमाज़ टोड़े जमात टोड़े हाँ जमात के चीरे मस्जिद नबी छॾे करे अम्मा खे जी करे मां मोहम्मद करीम जी अम्मा जे साम्हूं हाज़िर थिया अॼु अम्मा वीचारी रड़ियूं थी करे वञण लाइ तयार न आहे अॼु अबो वीचारो सॾ थो करे अबे खे ॾिसण लाइ तयार न आहे खुदा जा बानो कुझु सोचो अमड़ियूं वीचारियूं घरनि जी कुंडनि में पयूं आहिनि हे वञण लाइ तयार न आहे अम्मा वीचारी त मिलण लाइ तयार न आहे ओ अल्लाह जो वास्तो तो मिलण वारो अमन खे टेम ॾियो हे वीचारियूं कुराड़ियूं ज़िंदगी असां तव्हांजे करे हे वीचारियूं ॾींहुं राति असां तव्हांजे करे दुआऊं घुरंदियूं रहंदियूं आहिनि असां तव्हांजे सदके जीअनि ओ अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो अमन वीचारनि खे टेम ॾींदा कयो हुननि वञी कलाक कचहरी कंदा कयो हीअ दुनिया जी नफ़्सा नफ़्सी ख़तम थियणी न आहे वञी कलाक ॿ कलाक 3 कलाक अम्मा खे ज़ोर बि ॾियो कचहरी बि कयो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे अहिड़ो तव्हांखे आराम ऐं मज़ो अम्मा जी कचहरीअ में अम्मा जी खिदमत में मिलंदो ॼण त तव्हां जन्नत जे बाग़ में वेठा बिना क्यों मन ने बेचारे ओ बेचारियूं निमाणियूं थी तकनि थियूं हर सॾ थियूं कनि अब्बा हेॾे त आहे वरी हेॾे थो वञे वरी सॾियूं अब्बा हेॾे त आहे हेॾो थो वञे पुट बि लेखनि ई नथा वीचारनि नमूने खे ज़ालनि जे लाइ वठी था अचनि कपिड़ा बि जुतियूं बि मेकअप बि पैसा बि ज़ालनि खे ॾियनि था अम्मा वीचारी खे तकनि ई नथा मां नथो चवां ज़ालनि जे लाइ न वठी अचो ज़ालनि जा बि हक़ आहिनि पर वॾो हक़ आहे अम्मा मिठीअ जो चओ ॻाल्हायो नथा ओ जेका मां तव्हांजे लाइ भंगियाणी ऐली पाखानो पेशाब तुंहिंजो मुंहिंजो मां साहब कयो जेका मां वीचारी चौकीदारी रात जो सजी रात तुझे मुझे मदों चौकी मां दी रही नंढपण में जेका मां मिठी तो साम्हूं एॾो प्यार कंदी जो बीमार थी पवंदा त मां मिठीअ जी निंड फिटी वेंदी अम्मा वीचारी रोईंदी हो या अल्लाह मुझे बचड़े ॾे खेर कजा एॾो मां जो प्यार जॾहिं अम्मा जे पेट में साया जो वक़्त ते यादि कर अम्मा वीचारीअ खे निंड में लतूं हणंदा वीचारी रड़ करे अल्लाह अकबर करे उथी वेंदी अम्मा वीचारीअ खे जमण साल केॾा सूर वहन न लावनि ईज़ाल मथां केॾा ईज़ाल उहो वक़्त ते यादि कर यार असांजे पासे ॾे हिकिड़ी माईअ वीचारीअ खे 12 सालनि खां बाद में औलाद थी हाँ बचो ॼमियो आहे ॾाढी अम्मा ख़ुशि थी आहे वीचारीअ खे ॾाढा सूर आहे नर्सनि खे चईं त इहो मूंखे बचड़ो त ॾेखारियो हुननि बचड़ो ॾेखारियो भाकुर में चिंबड़ी वई आहे बचड़े खे चुमनि में चिंबड़ी वई आहे बोसा थी ॾे ओ यारो मुंहुं ॾेई बचे खे रखियूं वेठी आहे
प्यार ऐं मोहब्बत में अम्मा को सब सूर विज़री आखिर बचे के भाकुर में रखी वेंदी आहे 12 सालन को बाद में औलाद थी रब भी बेपरवाह बेनिहाज़ा अम्मा जो प्यार तड़ियो मोहब्बत में कुर्ब में प्यार कंदे चुमियो नींदे नींदे बचे के दुनिया जो जान अम्मा मिठी छड़ियों हली वई केड़ी अम्मा जी मोहब्बत आ बचड़े सा ओदे मुंह ते रखी वेठी आ भाकुर पाचियूं में चुमियो दी दे उते ही वेचारी जो रूह परवास थियो सब उतो जा अमले जा जेके भी डॉक्टर आ जेके भी डॉक्टरियूं जेके भी नर्सियूं उहे भी रोई वेठा एडो खतरनाक माहौल थियो एडो अम्मा जो प्यार अजो मां जे प्यार के विसारे वई रहियो अज नेट में लगो पियो आज टीवी में लगो पियो आज दोस्तन लाए नगे टेम आज यारन लाए नगे टेम इन नौजवान के मस्ती आ माला टेम ही न थे ओ यारो माले को नौजवान आयो रोए पियो साईं माखे गोली वो दे तो मामा जी ज़ियारत क्या मां जो साथ के सही अम्मा मुझी वेचारी मरी वई अम्मा जेरी तो मां कदर न कयो मास सही महाराज जो देर साईं नो अम्मा वेचारी मुझे इंतजार में ओ सही जागदी जागदी मां इंदो मूंखे चवंदी अबा मानी खाधी थी करन अबा पानी पीतो थी करन मां वरी कावड़ कयां अम्मा सोठी जागी सुम्ही पवंदी करे छाजो इंतजार कंदी आहियां वरी चवंदी अबा तूं ॿारहां त मां कीअं निंड कयां कीअं मां आराम कयां मूंखे निंड ईंदी न आहे ओ साईं मुंहिंजा बच्चा सुम्ही पवंदा मुंहिंजी ज़ाल सुम्ही पवंदी अम्मा पूरी रात जो देर ताईं जागे वेचारी खीर पीआरे वरी मां चवां त मां हाणे वञ तूं सुम्हां बि सुम्हां वञी मां सुम्हां वेचारी तकींदी ॾिसंदी जॾहिं मां कमरे में हलियो वञा त वेचारी वापसि थियो हिकिड़ो ई मां पुटो मां साईं वरी सुबुह सां मुॾे ईंदी अबा नाश्तो करे पोइ वञां कम ते चवंदोमांसि त मां एॾी वॾी परवाह छॾी करे न कंदी कर मूंखे परेशान वरी चवंदी अबा तूं परेशानी थो सम्झे पर मूंखे तूं नथो सम्झी सघे मुंहिंजे प्यार खे नथो सम्झी सघे ओ अबा पंहिंजो ख्यालु कर तुंहिंजे ख्याल में मां ख़ुशि आहियां ओ अबा पाण खे ख़ुशि रख वरी मां अम्मा खे चवां मां मूंखे घणो न चवंदी करे मां हलियो वञा आख़िर साईं मूंखे सॾु कंदी चवंदी अबा कॾहिं मूंखे बि कलाक ॾे मां सां बि कचहरी कर मां वेठी आहियां तुंहिंजे इंतज़ार में निहारियां थी त कॾहिं मुंहिंजो बचिड़ो मुॾे ईंदो कर बचिड़ा मूंखे पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराईंदो कर मां तुंहिंजे आसरे जीअंदी आहियां साईं पर मां अम्मा जी ॻाल्हियुनि खे इग्नोर कंदुमि मां अम्मा वेचारीअ ॾे नज़र न कंदुमि आख़िर घड़ी उहा आई जो अम्मा दुनिया जो जान छॾे वई आहे हाणे अम्मा वञी क़बर में आराम पज़ीरदी आहे हाणे त घर बि मूंखे नथो वणे हाणे त बच्चा ॿार ई नथा वणनि ओ साईं हाणे त घर वञा थो खाइण थो रात जो बि देर वेंदो त मां इंतज़ार में वेठी हूंदी हाणे त अम्मा इंतज़ार में ज़ाहिरी न आहे हाणे त देर सां वञा बि नथो हाणे तो फाटे जो मां नज़र नथी अचे ओ साईं हाणे त घर बि मज़ो नथो अचे हाणे त रोआं थो चवां थो जेकर मां ज़िंदा हुजे हा जेकर मां जी ख़िदमत कयां हा जेकर मां खां दुआऊं वठां हा जेकर मूंखे टेम ॾियां हा ओ साईं मेहरबानी करे हाणे कोई वॾो त मां जो दीदार कयां दिलि तड़के थी निंड नथी अचे आराम नथो अचे ओ साईं वॾी वॾो त मूंखे ॾिसां ओ यारो एॾो रोए पियो जो मां हुनजो दर्द तव्हांखे ॿुधाए नथो सघां यारो जॾहिं इहे अमड़ियूं हलियूं थियूं वञनि त पोइ हीअं नौजवान हथ तारनि पोइ रड़ियूं था करणु पोइ अफ़सोस था करणु पोइ जो रोअण कंहिं कम जो न आहे वारो खे देर न कजे अमड़ियूं तव्हांजूं जीअरियूं तमड़नि खां दुआ वठो अमड़नि जी ख़िदमत कयो अमड़नि सां प्यार कयो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे अमड़नि सां प्यार जे करे दुनिया में बि आबाद आख़िरत में बि बेड़ा तव्हांजा पार कंदो महिनत अज़ीज़ो संभालियो पाण सियाणा थियो नेक कयो पाण खे हर गुनाह पाण में विधो अथव अबे मां जी नाफरमानी
नमाज ना है, कुरान जी तिलावत ना है, दीन इस्लाम ना है, अल्लाह जो वास्तु तो संभालो पा। हयाती दे कोई एतबार ना है। इंशाअल्लाह चो नेक थींदास चो चौंदा न गई तो पाव न तो मनन की मोट वडे वायद जी जरूरत ही ना है। संभाले वठो पाण के बस। हाणे वियोस मां नौशरो फिरोज मांखे ॿुधायो चयो साईं नौजवान निकाह भी थी शादी भी थी सखी दादवाई जे पासे चयो साईं मोटर पानी छॾियो नौजवान उथियो मोटर जे बटन के बंद करण जे लाइ जीअं जो बटन में हथ विधे त बिजली का अर्थ ही बटन में उते ही लो थी वियो। ॿुधाइनि पिया चई साईं वठ सॾ कई त लठियूं खयूं भज भजा कई को भगो पकड़ खण त तार कटियूं नौजवान के बिजली जी शाटकूं बचायूं पर चई साईं बिजली अहिड़ो सुकायसि जेसि ताईं असां वठ सॾ कईसि भज डुक कईसि जेसि ताईं अची पुगासि नौजवान जे मथां त बिजलीअ खणी उछलियसि जो असां मथां अची बीठासूं त वीचारे में रूह आई न। होॾे कुंवार इंतज़ार में वेठी आहे चई साईं हिन जो वीचारे जो जनाज़ो निकितो। खुदा जे वास्ते संभालियो यार हिते थोड़ी जिंदगी मिली अथव। नाफरमानियूं करे अबे अमा जूं अल्लाह के नाराज करे रसूल के नाराज करे बेदीन थी बेनमाजी थी कुरान को परे थी मस्जिद को परे थी पंहिंजूं जिंदगियूं तबाह बर्बाद न कयो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेको बेदीन आहे वो दुनिया आखिरत में तबाह बर्बाद आहे। भले अरब खरब पती हुजे परेशान हजार खान बिजाराणी वडो नालो बुधो ता केड़न केड़न बुधो हथ मथे करो तो मारे ता ओ यारो कोसबुजू सजू जमीना सन एकरन जे तादाद में उनजू एमपीए में नी सेट दे रहण वारो प्रोटोकॉल में घुमण वारो ओ यारो कराची में जंजा बंगला लाहौर में जंजा बंगला इस्लामाबाद में जंजू मालातू जहाजन दे परवाज करण वारो पर जेकॾहिं इन माण्हू में दीन ना है नमाज ना है इस्लाम ना है कुरान ना है मस्जिद ना है यारो ॾिसो त केॾो ज़िंदगी खां बेज़ार थो थिए जो पंहिंजे ई बंगले में पंहिंजी फ्लैट में पंहिंजे फ्लैट जे कमरे में पहिरियों पिस्टल खणी ज़ाल खे थो वार करे मारे बाद में पाण खे गोली हणी आपघात करे ख़ुदकशी करे थो मारे। इहा हालत खुदा जा बानो कुछ सोचो। मां वियो मुमकिन आके मूंखे हिकिड़े नौजवान जी तस्वीर ॾेखारी चयोसीं मालदार पीउ जो मालदार पर एॾो ज़िंदगी में बेज़ार जो 0 मीटर गाड़ी किरोला काए वञी 70 पुल ते बुआ उते गाड़ी बिहारे करे दरिया में टपोरने अॼु ताईं लाश ही न मिलियो आहे। अॼु ताईं हुनजो जनाज़ो ही न थियो आहे। अॼु ताईं हुनखे क़बर ही नसीब न थी आहे। मां पुछा कई मान यारो ॾियो हाल वाल दीन इस्लाम नमाज मस्जिद कुरान हुई हिन जी ज़िंदगी में चइनि न साईं हे बेदीन हो बेनमाज़ी हो मस्जिद कुरान हो पढ़ियो मां जो यारो पोइ इहो ई माण्हू कीअं न ख़ुदकशी कंदो कीअं न बेआराम हूंदो जेको बेदीन आहे वो परेशान आहे। हाँ अल्लाह कुरान में फरमाया वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का वन्नहशुरुहु यौमल क़ियामत अमा। वडे आवाज़ सां हो मास्टर मंजूर नालो ॿुधो था बेदीन आहे रागीदड़ा लानत वारो पासो वतो दे एॾो ज़िंदगी में बेज़ार पंहिंजे बंगले में पाण खे गोली हणी मारे। हे वेचारा हाफ़िज़ हे आलिम हे कुरान वारा हे मस्जिद वारा केॾा ख़ुश
केडो आराम दन केडी फरादत यारो मां बांधी वे मां तुझे पेशमाम को पुछा के घणी पगार थी मगे ॾाढो खुश पियो नज़र जे मां जो 15-20 हज़ार पगार हूंदो चेंद सही इब्राहिम 5,500 पगार मां हैरान थी मां जो हेड़े महंग बजे ज़माने में तोखे 5,500 पगार पूरा थी दी वञई के हाउस मां जो लाल बच्चा बार बेटी के हाउस मां जो यार महीनो निकली दो नहीं यारो मुस्कुराए खिली तबस्सुम करेड़ा लफ्ज़ चें जो अज ताईं मुखो नथा विसरन चांडो साहब चें नमाज जी मस्जिद जी कुरान जी दीन इस्लाम जी रसूलुल्लाह जी सच्ची गुलामी जी अल्लाह जी फरमा बरदारी जी एडी त बरकत दा साईं इब्राहिम 5,000 में सजो महीनो तक कढी वेंदो आ पर 520 जे लाइ भी बचाए रखदो आया दीदो दीन में आराम तो इस्लाम में नमाज में मस्जिद में कुरान में बेदीनी में तबाही तो बर्बादी तो खुदकशियों मानू पान के पान मारन था पे वडन वडन पैसन वाला वडा वडा जमींदार पान गोलियों नी पान के मारन था जहरियों खाई पान के पान मारन था अजीजो कदे मुल्ला के मौलवी खुदकशी कया गालायो न था अल्लाह जी जात जो कसम मुल्ला मौलवी हाफिज आलिम तो पांजी जाए थे पर मां गारंटी से तो चवा के नमाज़ी भी खुदकशी न कयो छो तो सुकून में अला बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब ओ चांडो साहब नमाज में अल्लाह मिराज जो मज़ो रखवा नबी से फरमायो रब वादो कवा ओ प्यारा नबी मोहम्मद करीम जेड़ा भी तुझा उम्मती दुखारा मर्द या मायूं उम्मती आयो नमाज में बेंदा वेंदा मुझो वादो मानन के एरो मज़ो नसीब फरमाइनो मान जेरो रूबरू तो मोहम्मद करीम के पानी ज़ियारत दीदार में मज़ो नसीब फरमाया वडे आवाज सा अजा ईमानी जज्बे सा अजा दिल की गहराई सा तने नबी सही फरमाया अस्सलातु मिराजुल मोमिन नमाज मोमिन जे लाइ मिराज कदे हिय डिठो तो अल्लाह बैठे बैठे मानू को सलाम करे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह ये कदे के कयो समझाए तो का गाल बैठे बैठे काजो इद्रीस भजियो बोलो भाजोड़ा ये बैठे बैठे को कंदो सलाम गालायो न था न चरियो चंदस मानू पर नमाज में मानू छो तो सलाम करिया खबर आता नबी सही या समझाई हिय गा सही फरमायो जो नमाज में बिहे तो अल्लाह अकबर तो करे यो दुनिया में आई ना यो मिराज ते वडे आवाज सा अजा ईमानी जज्बे सा ओ मुझे प्यारे नबी फरमायो जदे नमाज पूरी थी थे बहाने सलाम तो मेरा इमाम अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह यारो जमातियो चंद जाबो ओ इतवार चंद जे गोठवारो मुबारक हो जे जो ता मिराज करे खैर लाल शखो फर्श ते आया अल्लाह जी जात जो कसम असा के भी परेशान वेंदियो न असा भी कने कने गमगीन थींदा पर नमाज में बेंदा तो कुल दर्द दूर थी वेंदा है नबी सैयद जने मेराज करे मोटी आया सैयद तो जने भी गमगीन थींदा फरमाइंदा अज़न या बिलाल अज़न या बिलाल अज़न या बिलाल ओ बिलाल आज़ान दे अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह
अल्लाह अकबर अल्लाह अकबर ला इलाहा इल्लल्लाह वडे आवाज साईं फरमाइंदा बिलाल आज़ान दे मां मोहम्मद करीम के दिल ते मुंज कारो थिया इज़ा हज़बहु अमरुन बादर अलैहिस्सला जडे भी नबी साईं के मसले जे करे गमी न थिंदा नमाज जे तरफ मुतवज्जे थिंदा नमाज पढ़दा ऐ फरमाइंदा कुर्रत ऐनी फिस्सला मां मोहम्मद करीम जे दिल जो ठार भी नमाज अखिन जो ठार भी नमाज साईं फरमाया श्री मुंजो अखिन जो ठार मुझे दिल जो आराम नमाज ना है अल्लाह ताजे लाए भी वादो को ता मुझे उम्मती ही चले भी ज़मीन है परेशान है मायूस तो एकदम नमाज जे तर मुतवज्जे थींदा के अल्लाह नमाज में कुल दर्द कुल परेशानियों कुल ताजो तकलीफ रफ़ दे कर फरमाए छडी अजीजो नमाज जा पाबंद थियो अल्लाह जी जात जो कसबा आराम ही आराम नसीब थींदो फरात ही फरात नसीब थींदो इंशाअल्लाह चो नमाज पढ़दा चो इंशाअल्लाह बच्चन बारन के भी नमाज पढ़ाइंदा हे जेड़ा है झगड़ा है मसला है मसाइल है परेशानियों है बीमारियों है सब इन लाए वकोड़े वयूं जो असा रब जो दर छड़ियो रब जी नमाज छड़िया ओ यारो मोटी जो अल्लाह जे दर ओ यारो अल्लाह जी नमाज पढ़ो वडो सुकून दो नमाज में वडी फराद दो मामने ने बेन ने न्याणन के भी अर्ज करन द घर में नमाज जी पाबंदी क्यों गम परेशानी है मायूसी ताजे जो ही नहीं ता भारन के भी अर्ज क्या ओ यारो नमाज जी पाबंदी क्यों नबी सैयद फरमायो अल्लाह जो वादो आज को भी नमाज पढ़ दो अल्लाह से उनके 24 घंटा दिन रात मेराज जो मज़ो यानी आराम है फरात सुकून नसीब फरमाए छड़ी पढ़ दो नमाज न पढ़ दो तो बेचैन रहंदो परेशान रहंदो खुदकशियूं कंदो आपघात कंदो हाणे छा थियो सखर में हमरा पांजी प्रेमी माई के वरती आयो अज तो खुदकशी था क्यों दरिया में टपो दारियो हमरा छोरे टपो दिनो माई वरी दिल न जली माई वरी रश्कू कराए पोती थी मोटाई तबाही बर्बादिया दीन को दूरिया तो ये हालत अजीजो तो इंशाअल्लाह अज इरादो क्यों जो नमाज पढ़दा दीन जो थंबो तो नमाज अस्सलातु इमादुद्दीन पढ़ो तो सही बदान मत दुआ दो करा अस्सलातु इमादुद्दीन साईं जन फरमायो नमाज दीन जो थंबो तो वमन अकामहा अकाम दीन जे नमाज कायम कयो न दीन जो थंबो कायम कयो वमन तरकहा फकद हदम दीन मर्द जो या माई नबी से फरमायो जो कि नमाज न थो पढ़े यो मां मोहम्मद करीम जे दीन जो दुश्मन एडो बणयो जो धक्कणी मां मोहम्मद करीम जे दीन जे थंबे के ड्राई फिटी के यारो जो को दीन जो थंबो नबी सही जो ड्राई फिटे पो यो मानो खुश रही सकदो हजरत इमाम हुसैन दे न्यारे जो सुभान अल्लाह लगे तो ता यानी भूख पासा वरदा मां ता वधिक थकल अल्लाह जी जात जो कसम रात मां सन को हलियो रात 2 बजे घर पुगो वरी सुबह सा 9 वगे निकतो बलोचिस्तान वरी उते वायदो करे वरी आया जेकमबाद वरी जेकमबाद मु वरी हमायूं वरी उते वायदो करे हिते आया ऐं थकल वरी ता ये लगो दा जो हाने कराची मो टेलो हलाए लथाओ ईमानी जज्बे सा जो सुभान अल्लाह अञा वडे आवाज सा बसाने करीब मौलवी दुए जो ऐलान थींदो वडे आवाज सा हाय ओ जडो मारी आमिद समझी तो दर्द इमाम हुसैन दे नाल करबला जो मैदान जमात 72
घबरू जवान पुत्र शहजादा भाई शहीद थिया, दोस्त यार शहीद थिया, हाने यार जी जान बचिया। वो साईं भी हजरत इमाम हुसैन भी जख्मन में चूर लगो जमीन दे पिवा। शिमरो जालिम वेठो दल सीने दे हजरत इमाम हुसैन के चवे दो कलमों बल्द कया है शहीद। हजरत इमाम हुसैन चवे दो जालिम साजियों दे धमकियों नहीं, शहादत सालाए नामा, शहादत सालाए इकरामा, शहादत सालाए ज़द्दा। बच्चा मुझा शहीद थिया मुझे फख्र, भाई मुझा शहीद थिया मुझे फख्र। हाने मां भी शहीद थियण लाइ तैयार, दोस्त मुझा शहीद थिया मुझे फख्र आनंद। पर ज़ालिम हटी परे थी, इफ्तारीअ जी नमाज़ जो टाइम थी वियो। मां पहिरियों अल्लाह जी नमाज़ पढ़ा पोइ भले मूंखे शहीद कजा। ज़ालिम न तो परे थे, हज़रत इमाम हुसैन धिको ॾेई परे करे ज़ालिम खे इते जो ते थी बीह करे ऐं साईं मिटीअ सां तयम्मुम करे अल्लाह अकबर करे नमाज़ शुरू था करण। सुभान पढ़ी अलहम्द शरीफ दा पढ़ना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। वडे आवाज़ सां यार तो सजदो ॾिनो आहे, हिक रकात पढ़ी, ॿी रकात जे सजदे में आयो। ज़ालिमन तीरन तलवारन जी बरसात शुरू कई। कमो पेश 70 तीर हज़रत इमाम हुसैन के नमाज़ सजदे में। पर हज़रत इमाम हुसैन जे जिस्म में झटको नाहे, लोडो नाहे। ज़ालिम हैरान थिया त हज़रत इमाम हुसैन के ख़बर ही नथी पवे, पतो ही नथो पवे हेॾा असां तीर दाणो खंजर दाणो। हज़रत इमाम हुसैन यारो मेराज जे मज़े में अल्लाह जी नमाज़ में अल्लाह जे कुर्ब में एॾो घुमो जो तीरन लॻण जी भी ख़बर नथी पवे। तॾहिं त अल्लाह वारे हज़रत इमाम हुसैन जी नमाज़ खे हीअं सारायो कि न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में। वरी बे अल्लाह वारे हज़रत इमाम हुसैन जे सजदे खे हीअं सारायो कि अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसियो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसियो। ओ यारो चाडो साहब आखिर शिमर ज़ालिम आयो आ तलवार हज़रत इमाम हुसैन जी गर्दन मुबारक ते हलाई थई। हज़रत इमाम हुसैन जी सिसी मुबारक बड़ मुबारक खुंभार थी। वो भी हज़रत इमाम हुसैन जा चट मुबारक चुरी रहा ज़ुबान ते हली रहियो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। एडो इश्क नमाज सा शहीद थियो, धड़ मुबारक को सिसी मुबारक धार थी। पो भी जुबान ते लफ्ज़ शायन केड़ा केड़ा हज़रत इमाम हुसैन जा आशिक हथ मथे कणो तो मां ॾिसां जेके हुसैनी अजराज को पक्का नमाजी थींदा कंदो मेहनत अल्लाह जी ज़ात जो कसमा हेडे न्यारियो सजी जिंदगी आल बेतन हो हिकड़ी नमाज भी कज़ा न थिया। जे अहल बेतन जा परवाना हो नमाज जा पाबंद थियो, जे असहाबन जा आशिक हो नमाज जा परवाना थियो। जेकॾहिं प्यारे नबी मोहम्मद करीम जा परवाना हो नमाज जा आशिक थियो। हजूर फरमायो जेके नमाज न थी वणे उहो मां मोहम्मद करीम के भी नथो वणे। तंहिंजे करे पाण संभालियो, सियाणा थियो, नमाज जी घरन में पाबंदी पैदा कयो। दुआ है त अल्लाह ताला तव्हां सां समूरन जी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व किना अज़ाबन नार। अल्लाह सही
असदुल्ला बेचारे के दिमाग जो मर्द आहे उन बेचारे के सेहत नसीब फरमा झटका था अचनि बेचारे की मेहरबानी फरमा उन जे मथां रहम फरमा बिन्यामीन वलद हाजी अनवर अली जी इनके अल्लाह से सेहत ना इनके भी शफा नसीब फरमा रहम फरमा करम फरमा हेडी जमात हथड़ा मथे कयूं पिया अल्लाह से इनके सेहत वाली जिंदगी नसीब फरमा इलाहुल आलमीन ये सागी है ना हाँ इलाहुल आलमीन साहिब खान चांडियो उस्ताद गदा हुसैन चांडियो काजम चांडियो इन्हनि जी वॾी मेहनत आहे अल्लाह से इन्हनि जी मेहनत क़बूल फरमा इलाहुल आलमीन ऐं तारक जे ॿारनि जी तबियत सही न आहे सुदेर अहमद माज़ूरनि वीचारा अल्लाह से इन्हनि वीचारनि खे बि सेहत नसीब फरमा सुधीर अहमद चांडियो अल्लाह से इन्हनि खे शफ़ा कामिल ऐं आजिल नसीब फरमा ऐं जिन जवाननि ही जलसो करायो आहे ख़ासि करे नौजवाननि वॾी मेहनत कई आहे हेड़े फितने जे ज़माने में क़ुरान जी मोहबत दीन जो शूर हिन चांडियनि साहबनि में भलो अची वियो आहे मांखे ॾाढी ख़ुशी थी आहे तॾहिं त मां थक जे बावजूद बि सुठो टाइम तव्हांखे ॾिनो आहे अल्लाह ताला असांखे फ़िक्रे आख़िरत फ़िक्रे क़बर फ़िक्रे क़यामत नसीब फरमाए असांजे भाइरनि जी मेहनत क़बूल फरमाए हाफ़िज़ अब्दुल समद चांडियो मेहर हुसैन चांडियो अली खान चांडियो राजा खान चांडियो मंसूर अहमद चांडियो ऐं हाफ़िज़ हुसैन अहमद चांडियो साहब इमाम बख्श चांडियो साहब अल्लाह से जिन भी नौजवाननि वॾी मेहनत कई आहे मां ॾिठमि सभु नौजवाननि में शूर अची वियो आहे क़ुरान शरीफ़ जी मोहबत दीन जी मोहबत अल्लाह से इन्हनि खे अञा वधीक जज़्बो नसीब फरमा इलाहुल आलमीन असां सभिनी खे आख़िरत जो फ़िक्र नसीब फरमा सभिनी खे क़ब्र जे अज़ाब खां बचा सभिनी खे आख़िरत जे अज़ाब खां बचा सभिनी खे जहन्नम जी बाहि खां बचा सभिनी खे जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमा इलाहुल आलमीन नमाज जो सभिनी खे आशिक़ बणा असांजे अमड़नि खे असांजी भेनरनि खे असांजे भाइरनि खे असांजे पोड़नि खे असांजे नौजवाननि खे अल्लाह हिन सभिनी चांडिया साहिबाइनि खे जेके बि हिन ॻोठ में हेॾो वॾो ॻोठ आहे अल्लाह साईं सभिनी खे नमाज जो नूर नसीब फरमा सभिनी खे नमाज जी बरकत नसीब फरमा सभिनी खे नमाज जी रहमत नसीब फरमा इलाहुल आलमीन असां गुनाहगार हूं असां ऐबदार हूं असां खतादार हूं जेड़ा तेड़ा हूं तुंहिंजा बाना हूं जेड़ा तेड़ा हूं तुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जा उम्मती हूं पाज जी नज़र फरमा करम जी नज़र फरमा रहम जी नज़र फरमा अल्लाह से हेॾो अधी रात ॼण थी चुकी आहे क़ुरान जी मोहबत में हे वीचारा घर छॾे बिस्तरा छॾे निंड्रा फिटाए वरी को वेठा थी ओ मुंहिंजा अल्लाह से अॼु सभिनी खां राज़ी थी अॼु सभिनी खे माफ़ी नसीब फरमा सभिनी जे मथां रहम ऐं करम जी नज़र फरमा अल्लाह साईं सभिनी जे हाल जे मथां बाज जी नज़र फरमा सभिनी जो जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा जाइज़ मुरादा पूरियूं फरमा जेके भी ॻोठ में बीमारनि सभिनी खे सेहत नसीब फरमा जेके भी माज़ूरनि सभिनी खे अल्लाह साईं माज़ूरी खां निजात नसीब फरमा जेके भी ॻोठ में परेशान सभिनी खे आराम नसीब फरमा सभिनी खे अल्लाह साईं मस्जिद वारो रस्तो क़ुरान वारो रस्तो नमाज वारो रस्तो नसीब फरमा दीन इस्लाम नसीब फरमा अल्लाह साईं जॾहिं तू पाण ॾे घुराए त कलमे वारो मौत शहादत वारो मौत नमाज वारो मौत असांखे नसीब फरमाए ॾियां वसल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह